हैदराबाद में ऑल सिंध एजुकेशन ट्रेड यूनियन फेडरेशन सीडा सेक्रेटरीट यूनिट हैदराबाद अहदेदारन बशीर जमाली, शाहिद हुसैन चारण, जमील सोलंकी, अरबाब अली खासकेली, अली रजा पावर, नसरुल्ला नाहरी, बिशारत अली, कादिर बख्श खासकेली ऐं ॿियनि पारां स्काउट कॉलोनी नौशरो फिरोज में फेडरेशन के मरकजी जनरल सेक्रेटरी इकबाल अहमद लाड़क जे फौरन हथा बेदर्दी सां क़त्ल थियण वारे वाक़े जी शदीद मज़म्मत कंदे चयो आहे त कराची खां कश्मीर ताईं आम माण्हू धाड़ेल राज ऐं रहज़ननि जे रहमो करम ते आहिनि। जॾहिं त हुक्मरान रुगो बयानबाज़ी ऐं फोटो सेशन में मसरूफ़ आहिनि। अवाम धाड़ेल राज ऐं रहज़ननि जे हथां यरगमाल बणियल आहे। फुर दौरान मज़ाहिमत ते सिंध जे मोतबर ऐं नाले वारी शख़्सियत इकबाल अहमद लाड़क जी शहादत अफ़सोसनाक वाक़ियो ऐं ज़िले इंतज़ामिया जे मुंहं ते उबती चॿाट आहे, जंहिंजी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। असीं सिंध जे वाघ धड़नि ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त शहीद इकबाल अहमद लाड़क जे कातिलनि जी फिलफोर गिरफ़्तारी ऐं इबरतनाक सज़ा ॾियारण लाइ तुर्त क़दम खणी ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची